अस्सलाम तव्हां ॾिसे रहिया TN न्यूज़ ख़बर शामिल करियूं था ताबेची खां। ताबेची वाटर बोर्ड पंप हाउस में बिजली जो डिघो ब्रेकडाउन, 72 इंच जी लाइन ॿिनि हंधा फाटी पई, लखें गैलन पाणी ज़ाया। सिंध जे गादी वारे शहर कराची खे पाणी सप्लाई मुअत्तल। ख़बर मूजिबि सिंध जे गादी वारे शहर कराची खे पाणी सप्लाई कंदड़ 72 इंच जी लाइन नंबर 5 बिजली ब्रेकडाउन सबबु फाटी पई, जंहिं सबबु लखें गैलन पाणी ज़ाया थी वियो। यादि आहे कुझु ॾींहं पहिरियां 72 इंच जी 5 नंबर लाइन फाटी हुई। अचानक हिकु दफ़ो ॿीहर लाइन फाटी पई। ज़रीन मूजिबि मरामती कम दौरान नाक़िस मटेरियल इस्तेमालु कयो वञे थो, जंहिं सबबु हर रोज़ु लाइन फाटणु मामूल जो सबबु बणिजी वियो आहे। लाइन फाटण जे करे लखें गैलन पाणी ज़ाया थिए थो ऐं सिंध जे गादी वारे शहर कराची जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि लांडी, कोरंगी, मलीर, गुलशन ऐं हदीद में पीअण जे पाणीअ जी सप्लाई मुअत्तल थी वई आहे। लाइन फाटणु हर महीने मामूल बणिजी चुको आहे। ज़रीन मूजिबि मरामती कमु नाक़िस मटेरियल इस्तेमालु कयो वेंदो आहे। रिपोर्ट शाहिद समूह, TN न्यूज़, ताबेची।